औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु व्हाट्सएप ते कंहिं न्यूज़ पेपर में थोरो कुझु लाइन्स मूं पढ़िया त उन में हो त मीरपुर ख़ास में चर्स, गुटके, आफ़ीम, मेनपुड़ियूं ऐं इन्हनि जे विकिरे में मुक़ाबिलो, अजीब लाइन्सूं ऐं अजीब जेको क़िस्म जी न्यूज़ मूं पढ़ी। मुक़ाबिला त कॉम्पिटिशन थींदा आहिनि, गेम्स में थींदा आहिनि ऐं शागिर्द पाण में जेको जो मुक़ाबिला कंदा आहिनि पंहिंजे टैलेंट जो तइलीम जे हवाले सां। पर हीउ हिकिड़ो अजीब, अलाए कहिड़े पासे असांजो इहे समाज आहे ऐं असीं वञूं पिया। दोस्तो थोरो इन ते नज़र विझंदासीं। उनखां पहिरियां जेके बि नवां दोस्त शामिलु हुजनि उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं गॾु घंटी जो बटण आहे उनखे प्रेस कनि जीअं मुंहिंजी हर नई वीडियो बआसानी अव्हां ताईं पहुची सघे। दोस्तो, हीउ नशो जेको आहे सो इंसान जे लाइ केतिरो ख़तरनाक आहे ऐं असांजे समाज जे लाइ केतिरो ख़तरनाक आहे। जेको पींदो वापराईंदो आहे त उनखे त उहो ई नुक़सानु ॾिए थो, उनजी जान खे नुक़सानु ॾिए थो, उनखे माली तरह नुक़सानु ॾिए थो, पर असांजे समाज खे केतिरो नुक़सानु ॾिए थो थोरो उन ते बि नज़र विझंदासीं। दोस्तो, समाज जे हवाले सां ॾिसिजे त मवाली हूंदा आहिनि ऐं उहे मुख़्तलिफ़ रस्तनि ते हूंदा आहिनि, पोइ जेके वीचारा वाटाड़ू हूंदा आहिनि उन्हनि खे नुक़सानु ॾींदा आहिनि, ॿियनि शयुनि खे नुक़सानु ॾींदा आहिनि। घरनि जे ॿाहिरि जेके मोटर्स पाणी जो लॻल हूंदियूं आहिनि, पंप, उन्हनि खे नुक़सानु ॾींदा आहिनि, मुख़्तलिफ़ चोरियूं कंदा आहिनि, वारदातूं कंदा आहिनि ऐं हितां जो एतिरो जो जेके मोबाइल्स आहिनि जेके फुरींदा आहिनि, कंहिंजा जेबूं कटींदा आहिनि, इहे सभु जेके आहिनि कमु घणा तणा मवालियुनि जे हथां बि थींदा आहिनि जेको नशो वापराईंदा आहिनि। उन खां पोइ घर में उहे नुक़सानु कंदा आहिनि। नशे में अची जेॾी महिल हुनजो दिमाग़ शौक़ थी वेंदो आहे त हू जेको आहे सो पंहिंजनि ॿारनि ते तशदुद कंदा आहिनि, पंहिंजी वाइफ ते तशदुद कंदा आहिनि, पंहिंजे घर वारनि खे अज़ियतूं ॾींदा आहिनि। काफ़ी जॻहियुनि ते जेको आहे असांजे माहौल में जेके आहिनि अहिड़ा माण्हू ऐं अहिड़ा घर शामिलु आहिनि। दोस्तो, अहिड़े न लिहाज़ खां ॾिसिजे त नशो जेको आहे तमामु घणो आहे, पर नशो सिर्फ़ु ज़माने हाल ताईं महदूदु कोन्हे, पर हिन जा जेके असरात आहिनि, जेके नुक़सान आहिनि, उहे नसुलनि जा नसुल तबाह करे छॾींदा। उहे फरमाईंदा हुआ त जंहिं क़ौम खे तबाह करिणो आहे, जंहिं घर खे तबाह करिणो आहे त उनजे औलाद खे नशे ते हिराए छॾियो। पर असां वटि जेका इंसान जेके आहिनि उहे ॾिसंदा पिया आहिनि, घणा तणा माण्हू त जेको आहिनि इन्हनि कमनि में मशरूफ़ हूंदा आहिनि, वापराईंदा आहिनि, कंदा आहिनि, खाईंदा आहिनि। असांजे जेके सिस्टम में जेके कानून नाफ़िज़ करण जा इदारा जेके वेंदा आहिनि, उन्हनि जा बि जेके घणा तणा जेके अहलकार हूंदा आहिनि, उहे बि जेको इहो नशो वापराईंदा आहिनि ऐं मंथलियूं बि वठंदा आहिनि। मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां केॾी महिल डंडो मथां अचे थो त फोटू सेशन जे हवाले सां, त पोइ उहे कमु बंदि थियो वञण लिया, पर वरी ऑटोमेटिकली ख़बर ई कोन्हे किथां उहे गुटका, उहे नशा, उहे पुड़ियूं, उहे सभु अची वञनि। दोस्तो, फ़िकुर जी ॻाल्हि इहा आहे, जेसिताईं असीं पंहिंजे ऐं अॻे हर पंहिंजी वीडियो में इहा रड़ियूं कंदो आहियां माहौल जे हिसाब सां, समाज जे हवाले सां, त जेसिताईं असीं पाण में तब्दीली न आणींदासीं त घोड़ा घोड़ा पंहिंजी अजाई आहे। उन में ईअं आहे त असांखे गर्ज़ जेका आहे उहा महदूद करे उन्हनि जकड़े छॾियो उन्हनि ॻाल्हियुनि में, जो असीं सचाई खां तमामु घणो परे वञी रहिया आहियूं। असांजा जेके रिश्तेदार हूंदा आहिनि, असांजा घणा तणा वास्ते वारा हूंदा आहिनि जेके इहे कारोबार कंदा आहिनि, पर असांजी हिमत ऐं ज़रूरत एतिरी कोन्हे जो उन्हनि खे सच चऊं या उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको एक्शन खणूं। उहे ईअं चवंदा आहिनि त भले हाणे पियो करे, हू ॼाणे मुंहिंजी नियत ॼाणे, हर को पंहिंजी क़बर भरींदो आहे। अदा हर को पंहिंजी क़बर त बराबरि भरींदो, पर हू अव्हांखे नुक़सानु ॾींदो, अव्हांजे नसुलनि खे नुक़सानु पियो ॾिए। जेकॾहिं को गुनाह मुंहिंजे अॻियां थिए थो, आउं जेकॾहिं हुन ते परदो रखियो वेठो हूंदुसि त आउं बि उन में बराबरि जो शरीक आहियां। अहिड़े लिहाज़ खां इस्लाम खे ॾिसिजे त इस्लाम में इहा ई ताक़ीद कई वई आहे त को गुनाह थिए पियो, को ग़लति अमल थिए पियो त अमीं हुनखे रोकियो,
अवां में सघे कुवत आहे त उनखे रोकियो। जेकॾहिं उहा न आहे त उनखे ज़बान सां चई छॾियो बाबा तूं ग़लति पियो करीं। जेकॾहिं उहो बि न आहे त उन ते लानत लॻायो। एतिरे हद ताईं जेका ताक़ीद कई वई आहे, पर असीं उन्हनि ॻाल्हियुनि खां तमामु घणो परे आहियूं। असांजे सम्झ ऐं अकुल ते ताला लॻल आहिनि, ऐं जेसि ताईं इहे ताला न खुलंदासीं तेसि ताईं कुझु बि कोन थी सघंदो। असांखे पंहिंजी ज़हनियत पूरी तब्दील करणी पवंदी। दोस्तो, जेके बि अव्हांजे मोहल्ले में जेके दुकान वारा रखियो वेठा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे स्वामी कानून क़ाइदा खे ॿुधायो। कानून त अॼुकल्ह जेको आहे कोन मंथलिन जो सिस्टम हले थो, सोशल मीडिया ते जेको उनजा एक्शन खणो, ज़बान सां उन्हनि खे चओ उहे बंदि करायो। काफ़ी जॻहनि ते पूरो जेको आहे पूरे मुल्क में जेका आहे इहो सिस्टम जारी आहे। सारी ऐं नसलनि जा नसुल तबाह थींदा वञनि। असांजा यंगेस्ट जेके यूनिवर्सिटियुनि में कॉलेजिस में जेके आहिनि उहे आइस अची विया आहिनि। जीअं इंसानी ज़िंदगी अॻिते वधंदी वञे थी एतिरा अलमिया वधंदा वञनि था, ओतिरा चैलेंजिस वधंदा वञनि था। सिर्फ़ु असांजी पंहिंजी नाइली जे करे असीं ख़ामोश रही उन्हनि खे सपोर्ट पिया करियूं। दोस्तो, इहे ॻाल्हियूं सोचण जूं आहिनि ऐं इन ते अमल करियो। पंहिंजे माहौल खे बहितर बनायूं, पंहिंजे समाज खे बहितर बनायूं। हर चङे कम में चङाई रखियलु हूंदी आहे, हर बुरे कम में बुराई रखियलु हूंदी आहे। जेकॾहिं को बुरो अमल थिए थो त उनखे जेकॾहिं न रोकियो वियो त उहो लाज़मी वधंदे वेंदो। सिंधी में हिकिड़ी चवणी आहे त किनी आङुरी वढी चङी आहे। दोस्तो, अहिड़े लिहाज़ खां इहे पंहिंजा वास्ता आहिनि, रिश्ता नाता आहिनि, पंहिंजी जॻह ते आहिनि, पर हक़ ऐं सच खां सवाइ ॿी का शइ कोन्हे। महिरबानी करे इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल करियो ऐं उन्हनि ते स्टैंड वठो जीअं पाण पंहिंजे आईंदड़ नसुलनि खे बचाए सघूं। दोस्तो, जेके बि नवां आहिनि उन्हनि खे रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे हीउ मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे ज़ुबैर कपरी ऑफिशियल, इनखे सब्सक्राइब करियो ऐं गॾु घंटी जे बटण खे प्रेस करियो जीअं मुंहिंजी हर नई वीडियो बासानी अव्हां ताईं पहुची सघे। अस्सलाम वालेकुम दोस्तो।